कूड़ ॻाल्हाईंदे देरि न कंदासीं। हरे राम। 4 रुपया बचाइण जे लाइ कूड़ बि ॻाल्हाए छॾींदा आहियूं। अरे माण्हुनि जी त ईअं सहज वृत्ति ठही वई आहे कूड़ ॻाल्हाइण जी। कोई घर में अचे थो पियो, रस्ते में आहे, 1 कलाक जो पंधु आहे, घर वारा पुछनि था पिया प्यारा काथे पहुते, त बसि चए थो अधु घंटे में पहुची वेंदो। अरे भाई तोखे कलाक खां वधीक त तूं हवाई जहाज में न अची सघंदे, तूं कीअं थो चए मां पहुची वेंदुमि अधु घंटे में? की अरे उन्हनि खे ख़ुशी थींदी, चिंता कंदा न त मां चिंता त हाणे कंदा, जॾहिं अधु घंटो गुज़रंदो त सोचींदा छो न आहे तूं, तुंहिंजो कूड़ तुंहिंजे लाइ घातक अथई। अरे तोखे कलाक थो लॻे त चओ भाई 1.25 कलाक तक मां अची वेंदुमि, मथां 10-15 मिंट वधीक बि लॻी वेंदनि, 1.5 कलाक में मां अची वेंदुमि, तूं चए थो मां अधु कलाक में अची वेंदुमि। यादि रखिजो इन में पाप भले न लॻे, लेकिन कूड़ ॻाल्हाइण जो स्वभाव ठही वेंदो। हरे राम। ये नंढी नंढी ॻाल्हियूं न तो, ॾाढी वॾी ॻाल्हियूं अथव। ॻाल्हाइण खां पहिरियों सोचो, सच ॻाल्हायो, मिठो ॻाल्हायो ऐं हितकारी ॻाल्हायो, जंहिंसां कंहिंजो भलो थिए। कूड़ न ॻाल्हायो, कौड़ो न ॻाल्हायो, मिठो ॻाल्हायो। ज़बान सां भॻवान जो सिमरन हलंदो रहे। घटि खां घटि ॻाल्हायो, इहा ज़बान जी तपस्या अथव।